अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों जगह तव्हीं टेलीग्राम इस्तेमाल करो था तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां तव्हां टेलीग्राम खे डिलीट करे तव्हां टेलीग्राम जी जगह ते प्लस मैसेंजर इस्तेमाल करियो। उहो इन जे लाइ त टेलीग्राम में जेके सेटिंगूं आहिनि उहो घटि आहिनि ऐं प्लस मैसेंजर में सेटिंगूं घणियूं ज़्यादा आहिनि। त काफ़ी सारनि दोस्तनि खे मूं पहिरीं खां ई वीडियो बनायूं आहिनि। हीअ मुंहिंजी टी वीडियो आहे टेलीग्राम कोर्स जी। छो त तव्हां सभ खां पहिरीं तव्हां के अॼु इन वीडियो जे बारे में ॿुधाईंदुसि त जेके तव्हां टेलीग्राम जी जो चैनल आहे या ग्रुप आहे तव्हांजी ख़ुदि हिफ़ाज़त करे सघो था। जीअं त व्हाट्सअप जो जेको आहे चैनल आहे हुनखे तव्हांजी हिफ़ाज़त करणी पवंदी आहे ऐं छो त जो प्लस मैसेंजर आहे टेलीग्राम आहे उन तव्हां ख़ुदि ऑटोमेटिकली हिफ़ाज़त करे सघो था। ठीकु आहे, हिकु सेटिंग जे करे उहो सेटिंग तव्हां सभ खां पहिरीं तव्हां प्लस मैसेंजर ओपन करियो। ठीकु आहे न। ॾिसो तव्हां जेको को ग्रुप आहे तव्हां ग्रुप जे अंदरि वञो ऐं जेको नालो लिखियलु आहे तव्हां इन नाले ते वञो। ठीकु आहे, हिते जेको निश्चित तव्हां इन नाले ते क्लिक करियो। ठीकु, नाले ते क्लिक करण खां पोइ जो चाॿी वारो निशान आहे ॾिसो चाॿी वारो निशान तव्हां चाॿी वारे निशान ते क्लिक करियो। ठीकु, ऐं ॾिसो ही काफ़ी सारियूं सेटिंगूं मतिलबु जेके लिखियलु आहिनि इजाज़त मतिलबु जेके तव्हां इनखे कंहिं शइ जी इजाज़त ॾींदा त उहा शइ तव्हां इन जे अंदरि मोकिले सघो था। ॿी शइ का बि शइ ग्रुप जा मेंबर नथा मोकिले सघनि। तो तव्हीं लिखियो पियो आहे त इस ग्रुप के सार्फिन क्या क्या कर सकते हैं। जेके तव्हां चाहियो था त सिर्फ़ु हिकिड़ो ई मोकिलियां ॿियो को इन ग्रुप में सिर्फ़ु एडमिन ई मोकिले ॿियो को ग्रुप में या चैनल में न मोकिले त तव्हां सिर्फ़ु इहो जेको निशान लॻायो तव्हां इनखे बंदि कंदा त सिर्फ़ु तव्हां ई मोकिले सघंदा ॿियो कोई ग्रुप में न मोकिले सघंदा। ॾिसो समूह शयूं बंदि थी वेंदियूं। मीडिया इरसाल करना, स्टिकर और गिफ्ट भेजना, पुल और इरसाल करना, लिंक्स शामिल करना, सार्फिन को शामिल करना, सभु समूरा बंदि थी विया आहिनि। ठीकु आहे न, तव्हां इनखे खोले छॾियो ऐं ठीकु तव्हां इनखे खोलियो हाणे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॾिसो जीअं मीडिया इरसाल करना। ठीकु, हिन जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं को वीडियो मोकिले या फ़ोटू मोकिले या वरी आइडियो या वरी कोई शइ मोकिले त उहो मोकिलींदो पर उनखां पोइ 5 सेकेंड खां पोइ उहा शइ ऑटोमेटिकली डिलीट थी वेंदी। ठीकु है न। ऐं मीडिया इरसाल करना इनमें इहो हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं को शख़्स फ़ोटू मोकिले थो सिर्फ़ु फ़ोटू या वीडियो मोकिले थो तव्हांखे इन जे अंदरि तहरीर सिर्फ़ु लिखण जी जेको आहे लिखी कुझु मोकिले ऐं फ़ोटू वोटू न मोकिले। तव्हां ग्रुप में कुझु ग्रुप अहिड़ा हूंदा आहिनि उनमें सिर्फ़ु लिखण जी इजाज़त हूंदी आहे ऐं ॿी वीडियो बि रखण जी इजाज़त न हूंदी आहे। तव्हां जेके इनखे ऑफ कंदा त उहो सिर्फ़ु जेके लिखियलु हूंदो उहो कुझु मोकिले सघे थो ऐं ॿियो कुझु नथो मोकिले सघे। ठीकु आहे, इनखे मां ॾिसो ॿिए नंबर ते लिखियलु आहे स्टिकर और गिफ्ट भेजना। जेके तव्हां स्टिकर रखण या वरी गिफ्ट रखण ग्रुप में मना करणु चाहियो था उहे बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां बंदि करे सघो था। ॾिसो हिकु जॻह ते बंदि करे सघंदा त तव्हां ॿियो केरु तव्हांजे ग्रुप में काई अहिड़ी शइ नथो मोकिले सघे। ठीकु आहे न, इहे तव्हां इनखे ऑफ करे छॾींदा त इहो ऑफ थी वेंदो। जेका हाणे तव्हां मोकिलणु चाहियो इजाज़त ॾियो त तव्हां बिल्कुलु खोले सघे था। सम्झी, इहो ई तरीक़ो इन जो हो। त लिंक शामिल करना तव्हां इनखे बंदि करे सघो था। सार्फिन को शामिल करणु जेके तव्हांजे ग्रुप में ॿियो को शख़्स ग्रुप में माण्हू एड करणु चाहे थो त उहो बि तव्हांजे ग्रुप में माण्हुनि खे एड करे सघे थो। सुठो ई आहे त तव्हां ई शामिलु करियो ॿिए कोई तव्हांजे ग्रुप में माण्हू शामिलु न करे। ठीकु आहे न, इन जे लाइ तव्हां इनखे ऑफ करे छॾींदा त तव्हांजे ग्रुप में या तव्हांजे चैनल में ॿियो को शख़्स तव्हांजे माना जेके सार्फिन आहिनि उनखे शामिलु नथो करे सघे। ठीकु आहे न दोस्तों, इहा ई बि अॼु जी वीडियो जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। इंशाअल्लाह सुभाणे टेलीग्राम जे या प्लस मैसेंजर जी चौथी वीडियो आहे जेका माना तव्हां जेकॾहिं कंहिं ग्रुप में एड थिया आहियो त ग्रुप में ऑटोमेटिकली जेको वेलकम वारो मैसेज आहे या इस्तक़बाली वारो मैसेज आहे उहो तव्हांखे ऑटोमेटिकली अची वेंदो। जीअं त ॾिसो त जेके तव्हां कंहिं ग्रुप में नवां एड थिया आहियो त उन ग्रुप में ऑटोमेटिकली इहो लिखिजी वेंदो त मोहतरम जनाब एस लाशिद साहब तव्हां इन ग्रुप में एड थिया आहियो ऐं इहो ऑटोमेटिकली मैसेज जेको कीअं थिए थो इअं कीअं कजे ग्रुप में छो त काफ़ी सारनि दोस्तनि खे इहा ख़बर न आहे। ठीकु आहे न, ऐं इन जे लाइ इंशाअल्लाह सुभाणे इन वीडियो ईंदासीं ऐं जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आहे वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन अची सघे।
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व